बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग द फ्रंट पेज। आऊं है लैला निसार ऐं मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर सहाफ़ी जीएम जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। जमाली साहब, यकीनन अॼु असीं जेको जुमे जे दिहाड़े ते जेको कुझु बि थियो 22 जुलाई ते जेके वॾ वज़ारत जा पंजाब में इलेक्शंस न चइजे पंजाब असेंबली में थियणा हुया, उनजो नतीजो अॼु सॼो ॾींहुं असीं ॾिसी रहिया आहियूं। अवां जे आॾो बि जेको आहे यकीनन अपडेट्स ईंदा था अचनि, मुख़्तलिफ़ चैनल्स जेके आहिनि उहे अपडेट कनि था। सो असां जे करे कुझु तफ़सील पंहिंजे नाज़रीन खे ॾींदा हलूं त अॼु चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच ते ॿुधणी थी। जेकी ॿुधणी आहे उहा उन ॾींहुं पंजाब असेंबली में जेका डिप्टी स्पीकर दोस्त मज़ारी साहब जी रूलिंग जे ख़िलाफ़ अॼु ॿुधणी थी। जेके काफ लीग जा 10 वोट्स जेके आहिनि उहे मुस्तरद कया विया। सो पंजाब मुल्क जो वॾो सूबो जेको पंजाब आहे हिन वक़्तु असीं चऊं त सियासी बहरान जो शिकार आहे, त इहो ग़लति न रहंदो। ऐं जुमे जे दिहाड़े ते जेको सभु थियो पंजाब असेंबली में, हमज़ा शहबाज शरीफ़ जेके हिन वक़्तु ट्रस्टी वज़ीर आज़म आहिनि पंजाब जा, उन्हनि 179 वोट खया, जॾहिं त चौधरी परवेज़ इलाही 186 वोट्स खणण जे बावजूद बि जेको वॾ वज़ारत जो ताज आहे उहो हमज़ा शहबाज शरीफ़ पातो। पर उनखां बाद में वरी जमाली साहब ही जेको सियासी टर्न आहे, नओं रुख असांखे ॾिसण में आयो त वरी ही ॻाल्हि, ही मामिलो जेको आहे सुप्रीम कोर्ट ताईं वञी करे पहुतो। ऐं वरी ही मूंखे ईअं लॻे पियो त चवंदा आहिनि हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ। जीअं कल्ह असीं ॾिठो हुयोसीं त डिप्टी स्पीकर जेके कासिम सूरी साहब हुया क़ौमी असेंबली जा अॻूणा, उन्हनि जे ख़िलाफ़ बि जेको आहे रूलिंग जे ख़िलाफ़ ईअं ई फ़ैसिलो असांखे ॾिसण में आयो। वरी हाणे साॻी शइ जेको आहे रिपीट थी रही आहे, पर ज़ाहिरा माण्हू ऐं पार्टी जेका आहे उहा अलॻि आहे। ऐं असीं जेकॾहिं नून लीग जी ॻाल्हि कयूं या हुकूमती इत्तेहादनि, जीअं अॼु जमाली साहब प्रेस कॉन्फ्रेंस बि कई ऐं हुननि जो इहो चवणु हुयो त हुननि खे अॼु वारी 3 रुकनी बेंच ते जेको आहे का इंसाफ़ जी तवक़ा न आहे, भरोसो न आहे, त इहा त हिकु वॾी ॻाल्हि करे छॾी उन्हनि। सो इन ते बि थोरो पंहिंजी रोशनी विझिजो। ऐं हाणे जेको फुल कोर्ट वारो मुतालबो कयो वञे पियो, जेकी असांजी ही इत्तेहादनि ते मुश्तमिल हुकूमत आहे, त फुल कोर्ट खे तश्कील कयो वञे। डिप्टी स्पीकर जी जेकी रूलिंग जे ख़िलाफ़ फ़ैसिलो अचण जे लाइ फुल कोर्ट जी तश्कील जेको आहे उन्हनि ज़रूरी करार ॾिनी आहे, जंहिंजे नतीजे में थोरी देरि अॻु ई जेको आहे अपडेट्स त यकीनन टीवी स्क्रीन ते अचंदियूं त चीफ जस्टिस उमर अता बंदियाल साहब जमाली साहब चवनि पिया त फुल कोर्ट ठाहिण लाइ वधीक क़ानूनी वज़ाहत जी ज़रूरत आहे ऐं दलील ॿुधी करे फ़ैसिलो कंदासीं त फुल कोर्ट ठाहिणो आहे या न। ऐं हुननि इन मामले खे बि तमामु घणो संजीदा करार ॾिनो आहे। सो जमाली साहब शुरू कंदासीं, थोरो जुमे वारे ॾींहं खे बि कंसाइज़ली तव्हां ब्रीफ करे वठो त हमज़ा शहबाज शरीफ़ जेके हिन वक़्तु ट्रस्टी वज़ीर आज़म आहिनि, सुप्रीम कोर्ट ज़ाहिरा उन्हनि खे बाद में इहो करार ॾिनो त उन्हनि जा वोट्स घटि हुजण बावजूद बि वॾा वज़ीर उहे ई हिन वक़्तु ताईं बरक़रार आहिनि ऐं चौधरी परवेज़ इलाही जा वोट्स वधीक हुजण बावजूद बि हू न थी सघिया। पोयां जी जेकी कहाणी आहे कंसाइज़ली नाज़रीन खे ॿुधाए छॾियो त आसिफ़ अली ज़रदारी ऐं चौधरी शुजात जे विच में छा का डील थी हुई ऐं कहिड़े ख़त जो जेको आहे डिप्टी स्पीकर पंजाब जे हवालो ॾिनो ऐं काफ़ली जा 10 वोट्स जेके आहिनि मुस्तरद थिया। ऐं अॼु वारी सूरत हाल ते बि असीं यकीनन तबसरो कंदासीं त आख़िर छा थींदो, फुल कोर्ट ठहंदो या न। हे जेकी हुकूमत मुश्तमिल आहे, इत्तेहादी हुकूमत आहे, इन जे फुल कोर्ट वारे मुतालबे खे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जेको आहे परस्यू कंदी या न। ॾिसो, सभ खां पहिरियों त सुप्रीम कोर्ट जो जेको मौजूदा सूरत हाल आहे, मां ज़ाती तौर ते उनजे ख़िलाफ़ु आहियां। जो सुप्रीम कोर्ट जेको आहे उहा आहे अपीलेंट अथॉरिटी। सुप्रीम कोर्ट हिमसेल्फ कोई कमु न कंदी आहे। हे पहिरियों दफ़ो असां ॾिठोसीं जॾहिं खां इफ़्तिख़ार चौधरी चीफ जस्टिस थियो। इहो सिलसिलो उन वक़्त खां शुरू थियो आहे जेको वॾी बेरहमी सां अञा ताईं जारी आहे। अच्छा। सुप्रीम कोर्ट में सिर्फ़ु उहे केस वेंदा हुआ जेके पार्टियूं हाई कोर्ट हारिजी वञनि ऐं उहे वरी अपील कंदा हुआ सुप्रीम कोर्ट में। इन करे सुप्रीम कोर्ट खे अपीलेंट अथॉरिटी चइबो आहे। पर हिते बदकिस्मती सां काई बि पिटीशन जेको आहे डायरेक्ट कोई बि ठाहे थो ऐं उन पिटीशनर लाइ वरी रजिस्ट्रियूं खुली थियूं वञनि ऐं सुप्रीम कोर्ट उनखे ऑन करे थी ऐं सुप्रीम कोर्ट उन ते केस हलाए ऐं फ़ौरन पॉलिटिकल इहो फ़ैसिलो ॾेई रही आहे कंहिंजे ख़िलाफ़ु ऐं कंहिंजे हक़ में। इहो सुप्रीम कोर्ट जो कमु न आहे जेको सुप्रीम कोर्ट हिन वक़्तु करे रही आहे। मां सम्झां थो त मुल्क में जेके ख़राबियूं पैदा थींदियूं आहिनि उहे इन पिटीशन दाख़िल न थींदी आहे सुप्रीम कोर्ट में कॾहिं। ही दाख़िल थी रहियूं आहिनि जेके मां इन्हनि खे ई गैर क़ानूनी सम्झां थो त छो जो सुप्रीम कोर्ट बेसिकली आहे ई अपीलेंट अथॉरिटी, सभ खां वॾी अपीलेंट अथॉरिटी आहे। त इहे केस अॻु में हाई कोर्ट वञनि, हाई कोर्ट खां पोइ कंहिंजे हक़ में थिए हा या कंहिंजे ख़िलाफ़ु थिए हा, पोइ जो जे ख़िलाफ़ु थिए हा ज़ाहिर आहे उनखे इहो राइट हूंदो आहे त उहो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान सां रिजू करे। बदकिस्मती सां जीअं मूं चयो त गुज़िरियल कुझु सालनि खां सुप्रीम कोर्ट इहे शयूं यानी मुल्क जी सियासत जा फ़ैसिला सुप्रीम कोर्ट पंहिंजे हथ में वठी छॾिया आहिनि।
मुख़्तलिफ़ औक़ात ते अहिड़ियूं जजमेंटूं आयूं आहिनि। असां हिकिड़ी अहिड़ी जजमेंट बि ॾिठीसीं त नवाज़ शरीफ़ खे पंहिंजे पुट खां पघार न वठण जे ॾोह में ज़िंदगी भर जे लाइ नाइल करार ॾिनो आहे, जॾहिं त जेके करप्शन नैब रेफरेंसिस जे हवाले सां जेके सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जा फ़ैसिला आहिनि या हाई कोर्ट ऑफ पाकिस्तान हाई कोर्ट्स जा फ़ैसिला आहिनि, उहे 1 टेन्योर हुया, यानी हिकु इलेक्शन 5 सालनि जो, छो जो असांजे मुल्क में टेन्योर हूंदो आहे। त करप्शन जा जेके संगीन करप्शन जंहिंखे असां चइजे, जंहिंमें करोड़े अरबे रुपया इन्वॉल्व हूंदा आहिनि, उन लाइ बि नाइली जो जेको मुद्दो हुयो उहो 1 टेन्योर हुयो, यानी हिकिड़ी इलेक्शन। उन खां पोइ तव्हां ॾिठो हूंदो त केतिरा ई एतिरा MPA थिया जेके उन नाइली जे फ़ैसिलनि जी ज़द में आया ऐं उहे MPA न रहिया, पर हिकिड़ो मुद्दो जॾहिं पूरो थियो त वरी MPA न असम्बलियुनि जा थी विया। त इहा आउं ॻाल्हि पियो कयां जेकी वरी करप्शन जी, जिते करप्शन प्रूफ जेके असां चइजे या प्ली बार्गेनिंग चइजे या कंहिं बि क़िस्म जी, बदकिस्मती सां नवाज़ शरीफ़ खे जंहिं केस में ज़िंदगी भर जे लाइ नाइल करार ॾिनो वियो उहो सिंपल हो, छो जो हुन ते इल्ज़ाम त हो त हुन पानामा में करप्शन कई आहे, वॾी करप्शन कई आहे, अरबे रुपए जी करप्शन कई आहे, मनी लॉन्ड्रिंग थी आहे, पर पाकिस्तानी कोई इदारो उन करप्शन खे, उन मनी लॉन्ड्रिंग खे साबित न करे सघियो। ऐं आख़िर में जेको आहे अकामा ते हिकिड़ो मामिलो रुकियो आहे इन सुप्रीम कोर्ट जे जजनि साहिबनि मोहतरम, उनखे जेकी सज़ा ॾिनी, हिकु त उनखे वज़ारत उज़्मा तां हटायूं ऐं ॿियो उनखे हमेशह जे लाइ ताहयात नाइल करार ॾिनऊं। त बुनियाद जेकी विधी आहे, मां सम्झां थो त ईअं ई जेकॾहिं असां माज़ी जे फ़ैसिलनि खे ॾिसूं त भुटे साहिब खे फांसी थी वई ऐं वरी जजनि पाण क़बूल कयो त असां जेको आहे इहो ग़लति फ़ैसिलो ॾिनोसीं ऐं भुटे साहिब इहो कमु न हो। सुप्रीम कोर्ट में जेकॾहिं का पिटीशन, अवल त डायरेक्ट पिटीशन सुप्रीम कोर्ट में अचणी कान घुरिजे, पर हाणे त इहो सभु कुझु थी वियो आहे न ज़ाहिर आहे। हाणे त असां इहा ॻाल्हि था कयूं त इहा रवायत ऑलरेडी सियासतदान असांखे पाण एतिरो कंफ्यूज़ रचनि था, इदारनि ते सवाल उथारनि था। हुन वटि ॾिसो कासिम सूरी जो 3.5 साल खां ई कोर्ट में पियो आहे न, 3.5 साल खां हिकिड़े माण्हू जो खे स्टे ॾेई वेठा आहिनि। हाणे हुनजो 4.5 बि न बल्कि हाणे 4 साल पूरा थियण वारा आहिनि ऐं हाणे बाक़ी हिकिड़ो साल वञी बचंदो, त अञा ताईं उन ते फ़ैसिलो कान ॾेई सघिया आहिनि ऐं स्टे ॾेई उनखे वेठा आहिनि। त हीअ जजनि जी हाणे मर्ज़ी आहे बेसिकली, त आइन ऐं कानून जे मुताबिक़ असांखे जेको बज़ाहिर नज़र अची रहियो आहे त उहो त को मसइलो हले ई कान थो। हर कंहिंजी पसंदि ऐं नापसंदि जी बुनियाद ते जेको आहे फ़ैसिला थी रहिया आहिनि। ऐं जजनि जा रिमार्क्स जेके आहिनि, ॾिसो जज कॾहिं रिमार्क्स, पर इहे साॻिया जज आहिनि जमाली साहब जेके जॾहिं PTI जे दौर में बि कंदा रहिया, कासिम सूरी वारी रूलिंग जे ख़िलाफ़ इन्हनि फ़ैसिलो ॾिनो। असां उहे चवंदा त इहे सुप्रीम कोर्ट जा जेके कम न आहिनि उहे सुप्रीम कोर्ट करे रही आहे। सुप्रीम कोर्ट खे जजनि खे हमेशह न्यूट्रल रहणु घुरिजे। जजनि खे राइटिंग में आयल ऐं जेके वकीलनि जा दलाइल हूंदा आहिनि उन्हनि दलाइल जी रोशनी में फ़ैसिलो ॾियणो हूंदो आहे, जेके उन्हनि वटि सबूत आइनी तौर ते कानूनी तौर ते मौजूदु हुजनि। पर उनजो बि तरीक़ेकार आहे त सुप्रीम कोर्ट में केस कीअं वेंदो। सुप्रीम कोर्ट हाणे ईअं थी वई आहे जीअं सिटी कोर्ट या हाई कोर्ट में वञी को बि माण्हू पिटीशन दाख़िल कंदो आहे ऐं उन ते जेको आहे एग्रेसिवली जज जेके आहिनि उहे राति जो अदालतूं खोलनि था ऐं सुबुह जो उन ते वेही था रहनि। ऐं छंछर ते जे ॾींहं ते सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जी छुटी हूंदी आहे, जुमे जो इहो वाक़ियो हुयो। जुमे ते जेको आहे शाम जो राति जो रजिस्ट्रियूं खुली वयूं ऐं को जज इस्लामाबाद खां पहुचंदा, को कंहिं ॿी जॻह तां पहुचंदा। ॾिसो इहो हूंदो आहे बेसिकली, इन मां फीलिंग थींदी आहे तव्हांजो इंट्रस्ट। जज हिकिड़ो अहिड़ो मोतबर उहिदो आहे जंहिंमें इहो तासुर ई न हुजणु घुरिजे त इन में को कंहिं बि पार्टी जे लाइ उन में को तासुर नज़र अचे त हू वन साइडेड। पर छा जमाली साहब सियासतदाननि खे तरीक़ेकार जी ख़बर कोन आहे, छो त ज़ाहिर आहे जॾहिं सियासतदान पाण में वेही करे मसला हल नथा कनि त हू अदालतुनि खे त विच में अचणो पवंदो न, पेटिशन्स वञी करे उते दायर कनि था। पर इहो सुप्रीम कोर्ट जो कमु न आहे न। मां इहो ई अर्ज़ु पियो कयां, सुप्रीम कोर्ट पाण बि अदालतूं पाण बि कुझु वक़्तनि में इहो पाण चवंदियूं आहियूं आहिनि, उनजो कमु न आहे सियासत में अचणु। डायरेक्टली पिटीशन अचे हा सुप्रीम कोर्ट जेकॾहिं गैर जानिबदार हुजे हा ऐं उनखे इहो इंट्रस्ट न हुजे हा, मीडिया ते हर वक़्तु हलण जो शौक़ु न हुजे हा, त हू उन जो सिंपल ऑर्डर हुजे हा त भई तव्हां पहिरियों वञी मुतलका हाई कोर्ट में रुजू कयो। हाई कोर्ट खां जेको बि ऑर्डर थिए हा उन जंहिंजे ज़ाहिर ख़िलाफ़ थिए हा त वरी उहो अपील करे हा सुप्रीम कोर्ट में। हाणे जी सूरत हाल में नाज़रीन जे साम्हूं रखंदासीं। इस्लामाबाद रिपोर्टर इब्राहिम खुंबर असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। अच्छा जी जमाली साहब कंटिन्यू कजो। हाणे असांखे इहो ॾिसणो हूंदो आहे त अदालतुनि जजनि पंहिंजो इमेज कीअं ख़राबु करे छॾियो आहे, जो ओपनली सोशल मीडिया ते ऐं मीडिया ते हाणे जजनि जे ख़िलाफ़ु रिमार्क्स बि अचनि था, घटि वधि बि ॻाल्हायो थो वञे। अल्टीमेटली इन सां छा आहे, पाकिस्तान खे नुक़सानु आहे। जब पाकिस्तान जी मौजूद अदालतुनि जे बारे में कंहिं बि जमात सियासतदाननि जी ॻाल्हि न आहे जेके ही कारनामा कनि पिया पार्लियामेंट्स में वेही करे, को मसलो पार्लियामेंट जे अंदरि सॉल्व थियण जी का तुक कोन्हे को।
ऐं जीअं असीं जुमे वारे ॾिहाड़े ते ॾिठोसीं जंहिंजा वोट्स वॾी तादाद में हुया उनखे जेको आहे शिकस्त थी वई डिप्टी स्पीकर जेको आहे जंहिं ख़त जो हवालो ॾिनो चौधरी शुजात जो, छा इहे सभु कानून जे अंदरि रही करे हुया? त पोइ सुप्रीम कोर्ट उन वक़्तु किथे हुई जॾहिं इहो वाक़ियो सेनेट में पेश आयो? उन टाइम सुप्रीम कोर्ट बि इहे ई, जज बि इहे ई, सभु कुझु इहे ई, सेनेट जे इलेक्शन खे ॾींहं घणा थिया आहिनि जॾहिं वाज़े अक्सीरियत सेनेटरनि जी पंजाब असेंबली सेनेट जे इलेक्शन पियो कया, जॾहिं मुज़फ़र शाह जेको आहे उहो चेयर पियो करे ऐं 7 वोट जेके उन्हनि जा रिजेक्ट करे छॾियईं, ऐं सेनेटर जहिड़ी पाकिस्तान जे सभ खां सुप्रीम इदारो, पंजाब असेंबली त सुप्रीम इदारो कान्हे, सुप्रीम इदारो हुयो सेनेट ऑफ पाकिस्तान, जंहिंमें 7 वोट जेके आहिनि उहे मुज़फ़र शाह पंहिंजी रूलिंग जे तहत फ़ारिग करे छॾिया। पर पोइ छो सुती पई सुप्रीम कोर्ट जे करे इहा ॻाल्हि आहे? पिटीशन मौजूदु आहे, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में मौजूदु आहे, पर मां त उन्हनि सभिनी पिटीशन जे बि ख़िलाफ़ु आहियां ज़ाती तौर ते। मां इहो चई रहियो आहियां त पिटीशन जो प्रोसीजर इहो रहंदो आहे त हाई कोर्ट्स में पिटीशन थींदियूं आहिनि, हाई कोर्ट्स उन ते डिसीशन्स वठंदी आहे, उन खां पोइ अपील थींदी आहे सुप्रीम कोर्ट में। त जेको प्रोसीजर हिन मुल्क आहे, आइन जे तहत ठहियल प्रोसीजर आहे, या त हाई कोर्टनि खे ख़तमु करे छॾियनि ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान चए त हाणे हर पॉलिटिकल केस असां ॿुधंदासीं, असां वटि डायरेक्ट पिटीशनूं दाख़िल कयो। मां चवां पियो त पॉलिटिशियन त हमेशह सां पाण में विढ़ंदा आहिनि। असां ॻाल्हि था कयूं हींअर आला अदलिया जी, पॉलिटिशियन जो त कमु ॾिसो, सियासत में सियासतदान त पाण में इख़्तिलाफ़ रखंदा आहिनि न। ॾिसो ज़ाहिर आहे हू पंहिंजे इलेक्शन में वेंदा आहिनि, पोइ को खटंदो आहे, को हारंदो आहे, त सियासतदाननि जा इख़्तिलाफ़ त हलंदा रहंदा, ऐं छा हिन फ़ैसिले खां पोइ इख़्तिलाफ़ ख़तमु थी वेंदा? वरी बि हलंदा रहंदा। असां चऊं था त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो इहो कम ई कान हो जो इन क़िस्म जूं पिटीशन्स इंटरटेन करे, ऐं जेकॾहिं इन क़िस्म जूं पिटीशन इंटरटेन करे थो त पोइ सभिनी खां बराबरी जो रवैयो रखिजे, त पोइ हिन जे सेनेट जो बि इन फ़ैसिले सां गॾु पोइ थोरी ताक़त पकड़नि जज साहब, त सेनेट वारे फ़ैसिले खे बि घुराए वठनि मुज़फ़र शाह जे, उन खां पोइ थोरी ताक़त पकड़नि जेको सूरी जे ख़िलाफ़ु हिननि पाण फ़ैसिलो ॾिनो आहे त इहो आइन जे मुतसादिम आहे, त पोइ इमरान ख़ान ते, इन सदर मुमलिकत ते, इन कासिम सूरी ते बग़ावत जो केस बि दाख़िल कनि आहे। जॾहिं तव्हां फ़ैसिलो ॾिनो आहे त हिननि आइन सां मुतसादिम कमु कयो आहे, त पोइ आइन सां मुतसादिम कम जो शिक कहिड़ी आहे? आर्टिकल 6 आहे। पर उते वरी जनरल जी ॻाल्हि थी अची वञे त जॾहिं सज़ा उते इम्प्लीमेंट नथी थिए, सियासतदाननि में कीअं सज़ा इम्प्लीमेंट थिए? हिते जेको आहे वरी पॉलिटिकल गेमलिंग आहे न, त ठीकु आहे, हल्को हथ रखो। जीअं जजनि जा रिमार्क छा आहिनि, त तव्हांजो पॉइंट ऑफ व्यू असां तव्हांजा सवाल पुछी रहिया आहियूं। हाणे जस्टिस एजाज़ुल हसन कासिम सूरी वारी रूलिंग में बि त ऑलमोस्ट फ़ैसिलो न्यूट्रल ई हुयो न, उन में सज़ा जी सिर्फ़ तव्हां ॻाल्हि कयो। मां चवां थो त हिकिड़ो फ़ैसिलो थियो आहे जंहिंमें इहो लिखियलु आहे त आइन सां मुतसादिम कमु कयो वियो आहे। आइन सां मुतसादिम जॾहिं कमु थिए त आइन सां मुतसादिम कम जी हिकिड़ी सज़ा आइन में दर्ज आहे। पर माज़ी में जिन माण्हुनि ते लॻी आहे त सज़ा न आहे त हिते जेको आहे प्रेशर, कोर्ट पाण पोइ ॻाल्हि तस्लीम करे, पार्टी प्रेशर ॾे थी। हाणे सोशल मीडिया ते पीटीआई जेको आहे, छो जो ज़ाहिर आहे अमेरिका, यूरोप, बर्तानिया, ऑस्ट्रेलिया में कंपनियूं हायर कयल आहिनि, ऐं उहे मुख़्तलिफ़ जेके सोशल मीडिया जा प्लेटफॉर्म्स आहिनि उन्हनि ते हिकिड़ो टेम्पो बिल्ड कयल आहे, जंहिंसां मां सम्झां थो त जज साहिबान अंडर प्रेशर अची विया आहिनि, ऐं एतिरी जल्दी क्विक न त ॾिसो न, सालनि खां माण्हू रुलनि था, सालनि खां मसइला पिया आहिनि, केसिस त काफ़ी पेंडिंग में आहिनि। हाणे सुप्रीम कोर्ट ऑफ बार जो केस इन सुप्रीम कोर्ट वटि पियो आहे। सुप्रीम कोर्ट ऑफ बार जे सदर जी हैसियत सां, ऐं अॼु बार जे 10 सुबुह गॾिजी हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई त भई तव्हांखे असां वटि तव्हांजी पिटीशन त पेंडिंग आहे न, हे नई न आहे जेकी तव्हां जुमे जी राति जो रिसीव कई ऐं छंछर ते उन ते जेको आहे वेही रहिया। तव्हां वटि ऑलरेडी पेंडिंग्स आहिनि। जेकॾहिं तव्हां हिन मुल्क में चाहियो था त इंसाफ़ सभिनी जे लाइ बराबरि थिए, त वंस गो जेतिरा सुप्रीम कोर्ट जा जज आहिनि उहे वेही हिकिड़ो फ़ैसिलो त करे छॾनि न। त हाणे ही लाइन ऑफ एक्शन आहे हर पॉलिटिकल पार्टी जे लाइ, पार्लियामेंट जे लाइ। जेकॾहिं उन्हनि खे शौक़ु आहे, अवल त इहो उन्हनि जो कमु न आहे, इहो पार्लियामेंट जो ई कमु आहे, पर जेकॾहिं उन्हनि खे शौक़ु आहे त उहो वंस हिकिड़ो सभिनी जे लाइ हिकिड़ो चार्टर ठाहे छॾनि न। यानी कंहिं पार्टी लाइ कंहिं वक़्तु कानून तब्दील थो थी वञे, कंहिं पार्टी लाइ कहिड़ो कानून थो अची वञे, कंहिं पार्टी जी कहिड़ी पिटीशन कीअं एक्सेप्ट करणी आहे, कंहिं पार्टी जी कीअं रिजेक्ट करणी आहे। बेसिक ॾिसो, असांखे इंसाफ़ ऐं कानून जा तक़ाज़ा पूरा करणा हूंदा आहिनि। हींअर सॼे मुल्क जूं पार्टियूं, सुप्रीम कोर्ट ऑफ बार, सुप्रीम कोर्ट जा पुराणा सभु सदर गॾिजी करे तव्हांखे रिक्वेस्ट करे रहिया आहिनि त भई तव्हां फुल कोर्ट ठाहियो। इहो थोरी था चवनि त तव्हां कंहिंजे हक़ में फ़ैसिलो हुयो या कंहिंजे ख़िलाफ़ु फ़ैसिलो हुयो। उहे हिकिड़ी जनरल ॻाल्हि करे रहिया आहिनि। पहिरें ज़माने में जज जी क्रेडिबिलिटी, पहिरें ज़माने में जज जी क्रेडिबिलिटी छा हूंदी हुई त जेकॾहिं को वकील बि चई रहे जज खे त भई मूंखे तो ते एतबार कान्हे, त उहो जज उनखे ऑटोमेटिक नॉट बिफोर करे छॾींदो हुयो।
यानी उहो वरी उन वकील जो को केस उनजे साम्हूं न ईंदो उन जज जे साम्हूं, त इहा हूंदी क्रेडिबिलिटी। सही हिन वक़्तु रड़ियूं था कनि त भई असांखे तव्हां ते एतबार कान्हे, तव्हां फुल कोर्ट ठाहियो, पर हे चवंदा त न पर जमाली साहब हिते वरी सवाल इहो पियो अचे अगेन उहा ई ॻाल्हि त जंहिं पॉलिटिकल पार्टी जे हक़ में फ़ैसिलो थो अचे त इदारा हिननि जे लाइ आला था थी वञनि, आइन बालातर थी पियो वञे। जॾहिं को फ़ैसिलो हक़ में नथो अचे त पोइ जेको आहे समूरियूं पार्टीज़ जेके आहिनि रड़ियूं करणु लॻनि थियूं। उहा ई सूरत हाल असांखे नून लीग जी हुकूमती इतिहाद जी नज़र अचे पई। चई रहिया आहियूं त सुप्रीम कोर्ट पाण खे मुतनाज़ा बणाए छॾियो आहे न, त यानी अच्छा इहो सुप्रीम कोर्ट पाण बणायो आहे। पाण जेकर इहे पिटीशनूं डायरेक्टली इंटरटेन न करे, जेको उनजो कमु न आहे, हे उनजो कमु ई सुप्रीम कोर्ट पाण एतिरी ऑब्लिवियस आहे डायरेक्टली कंहिंजी पिटीशन खे इंटरटेन करे। इहो ई त असां चई रहिया आहियूं त इहो हाई कोर्ट्स जो कमु आहे। हाई कोर्ट्स में पिटीशनूं वेंदियूं आहिनि, लखे केसिस पेंडिंग आहिनि कोर्टुनि में, कंहिंमें एॾी तकड़ कान अथनि। इहे जेके ॿ टे पॉलिटिकल फ़ैसिला आहिनि, छो जो हिनजी हाइप क्रिएट थी थिए। हाणे ॾिसो तव्हां कुझु अरसे खां बल्कि रुॻो तव्हांखे अदालतूं, सुप्रीम कोर्ट, फलाणे जा रिमार्क्स, हिन जज जा रिमार्क्स, उहे तव्हांखे हेडलाइन्स नज़र अचनि सोशल मीडिया। वाए छो दुनिया जी कंहिं अदालत तव्हांखे नज़र अची रही आहे? मसइलो इहो आहे त असां सुप्रीम कोर्ट खे पाण जज साहिबान मुतनाज़ा बणाए छॾियो आहे, जो असां अॼु उन ते वेही ॻाल्हायूं बि था। असांखे बि इहो राइट न हुजणु घुरिजे आहे जो हा सुप्रीम कोर्ट जो को फ़ैसिलो अची वञे, उन ते जेको आहे राय ॾींदो आहे, पोइ माण्हू जेको बि जंहिंजे ख़िलाफ़ फ़ैसिलो थींदो आहे या उनजो वकील हूंदो आहे। जमाली साहब आम आवाम हुजे या सियासतदान हुजनि, उहे हेठनि इदारनि ते जी करे असीं हाई कोर्ट जी चलो ॻाल्हि था करे वठूं या आम माण्हू जी ॻाल्हि करे वठूं, उहा आख़िरी हद जेको आहे सुप्रीम कोर्ट खे ई ॾिसंदो, उनखे बालातर सम्झे। आख़िरी हद इहो ई असां चई रहिया हुआसीं त आख़िरी हद पोइ हीउ त मुल्क जो मामलो आहे, जेतिरो सियासतदान खे सीरियस पिया सम्झनि ओतिरो हिन में मुल्क जो को मामलो कान्हे। सियासी बहरान कनेक्टेड आहे न असां इहा ई ॻाल्हि था कयूं त जॾहिं सेनेट जी इलेक्शन थी त पोइ वठिया न सुप्रीम कोर्ट उनजो सो मोटो, घुराया न स्पीकर खे। चलो सूरी जो जेको फ़ैसिलो ॾिनई, घुराई डिप्टी स्पीकर खे, ॿुधई उनखे। मसइलो इहो ई आहे न, घुराई उन वक़्त जे स्पीकर खे। सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर जे बावजूदि उन स्पीकर चयो त मां हिनखे नथो हलायां ऐवान खे, ऐं चेयरमैन ऑफ पैनल ठाहिणो पियो, त उनखे कंटेम्प्ट में घुराई त सुप्रीम कोर्ट जो इहो ऑर्डर हो तूं न हलायो। मसइलो इहो आहे न, पंहिंजी मर्ज़ी सां जंहिंखे वणनि था। ॾिसो जज जो कमु आहे कानून जे मुताबिक़, आइन जे मुताबिक़ शवाइद पेश थियनि, वकील अचनि, उन खां पोइ उन्हनि खे ॿुधी करे ख़ुदि हर शइ खे करे रही आहे। रिमार्क्स जेके रिमार्क्स ॾेई आहे मुख़्तलिफ़ मामलनि ते, सुप्रीम कोर्ट जे जजनि जो इहो कमु ई न आहे रिमार्क्स ॾियणु। सुप्रीम कोर्ट जे जज जो कमु आहे ॿुधणु, ॿिन्ही पार्टियुनि खे ॿुधणु ऐं उन ते फ़ैसिलो ॾियणु। ॾिसो हींअर जेके तव्हां ॾिसो न त हाणे जेके रिमार्क्स हींअर तारड़ खे जेको उन्हनि चयो आहे त असां जॾहिं पहिरियों इहो फ़ैसिलो ॾिनोसीं त तव्हां मिठाइयूं पिया तक़सीम कयो, इहो तव्हांजो कमु न आहे। तव्हांखे जुमिलो चवण जी बि ज़रूरत न आहे। कंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾे या कंहिंजे ख़िलाफ़ फ़ैसिलो ॾे, असां इहो चई रहिया आहियूं त इदारे खे पंहिंजो इमेज ठाहिणो हूंदो आहे। इदारे खे पंहिंजे कलम सां इहो साबित करिणो हूंदो आहे त हू गवाह ऐं सबूत जी रोशनी में वेही करे फ़ैसिलो थो ॾे। हाणे हिते जेको इदारो आहे उहो रुॻो पंहिंजे रिमार्क्स ते हली रहियो आहे। ऐं रिमार्क्स पहिरियों ॾिसो न तव्हां मंझंदि ताईं हिननि अॻु में हेरिंग कई, उनखां पोइ चऊं त 5:30 बजे जेको आहे न चऊं त फ़ैसिलो महफ़ूज़ आहे, 5:30 बजे जेको आहे असां अची फ़ैसिलो ॿुधाईंदासीं। जॾहिं फ़ैसिलो हिकु दफ़ो तव्हां महफ़ूज़ करे छॾियो, इट मीन्स त तव्हां दलाइल ॿुधी छॾिया, पोइ तव्हां उनखे या रिजेक्ट कयो। मां इहो ई अर्ज़ु करे रहियो आहियां त पोइ तव्हां फ़ैसिलो छा लाइ महफ़ूज़ करे वियो 1.5 कलाक? इहो ई प्रॉब्लम आहे त पोइ ज़ाहिर आहे जेके पार्टियूं उन सां मुतासिर थींदियूं, चाहे उहो मीडिया हुजे या सोशल मीडिया हुजे, उहे तव्हांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदियूं। अल्टीमेटली बदनाम केरु थींदो? सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं जज। असां इहो ई चाहियूं था त हिन मुल्क में हर इदारो मुतनाज़ा बणिजी चुको आहे। ॾिसो बहस क्रिएट थी वियो आहे न जमाली साहब, त कल्ह जे फ़ैसिले में हे सभु न हुयो। असां ॻाल्हि कयूं त पार्लियामेंट हमेशह मुतनाज़ा हूंदी आहे। अच्छा पर जमाली साहब थोड़ो अगर हिन केस ते असीं जमातूं हूंदियूं आहिनि, थोड़ो केस खे ॾिसूं था कि प्रोसेस में कहिड़ी कमी कोताही हुई। परवेज़ इलाही साहब जा वोट्स जेके ऑलरेडी वधीक हुया, घटि हुजण जे बावजूदि हमज़ा शरीफ़ साहब शहबाज साहब जेके आहिनि उहे वॾा वज़ीर आया, उन्हनि खे मुबारकूं बि मिलियूं। उनखां पोइ ही मामलो सुप्रीम कोर्ट में अचे थो त नून लीग या हुकूमत इत्तेहाद एतिरो स्टबन ऐं ज़िद ते छो अड़ियल बीठल आहे? फ़ैसिलो क़बूल जीअं हुननि इलेक्शंस जेको आहे क़बूल करे छॾियूं, पंजाब में जेके थियूं आराम सां फ़ैसिलो हुननि तस्लीम करे छॾियो, सभई हुननि खे अप्रिशिएट बि कयो। हाणे ही ज़िद छा जो आहे? ज़िद ते बीठा आहिनि या वाकई में हक़ ते बीठा आहिनि? मसइलो इहो न आहे, मसइलो इते ई जेकी अभाम आहे, फ़ैसिलो ॿुधी वठनि, एतिरो फुल कोर्ट जो मुतालबो त जॾहिं अहमियत कहिड़े हवाले सां रखे पियो? MPs जे बारे में
पीटीआई जे सरबराह जी हैसियत सां इमरान ख़ान जो ख़त इन ई सुप्रीम कोर्ट में वियो हुयो। ठीकु आहे। उन में हिकिड़ो फ़ैसिलो आयो, उन फ़ैसिले में अभाम आहे। इहो जेको फ़ैसिलो थियो आहे बेसिकली थियो आहे इमरान ख़ान सरबराह पीटीआई यानी हेड ऑफ द पार्टी। इहो जेको फ़ैसिलो थियो आहे उहो पार्लिमानी लीडर जे लेटर ते न थियो आहे। हिते आहे कन्फ्यूजन जंहिंखे क्लियर सुप्रीम कोर्ट खे ई करिणो आहे। मसइलो इहो ई आहे त हाणे इहो जेको अभाम आहे इहो कंहिं पैदा कयो? सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान। पर सुप्रीम कोर्ट चए थो त दोस्त मज़ारी सही सां ॻाल्हि कन्वे न करे सघियो। हिकिड़ो जुर्म थियो 5-20 वोट एक्स्ट्रा पिया हमज़ा शहबाज़ खे, इहो हिकिड़ो थियो जुर्म जेको पार्टी सरबराह हिकिड़ो ख़त लिखियो। उन ते जॾहिं जुर्म थियो त उन्हनि खे सज़ा मिली ऐं उहो डी नोटिफाई थी विया। ठीकु आहे। जुर्म जी सज़ा मिली, पर सुप्रीम कोर्ट बियॉन्ड हली वई अॻियां। हुन चयो त इहे वोट काउंट न थींदा। आइन में त इहो किथे न लिखियलु हुयो। हाणे मसइलो इहो आहे त सुप्रीम कोर्ट जी जेकी मर्ज़ी अचे थी तशरीह करे थी न। हाणे इहो किथे लिखियलु हो आइन में त इहे वोट काउंट? भई हिकिड़ो जुर्म थियो, जुर्म जी सज़ा ॾिनी त उहो जुर्म थियो त सज़ा ॾिनी न। हिकिड़ो कातिल आहे, तव्हां कातिल खे सज़ा था ॾियो, सज़ा मौत। पर हाणे जॾहिं तव्हां हुनखे सज़ा मौत था ॾियो त छा कतल जेको थी वियो आहे उनखे तव्हां वापसि था खणी अचो? बागी एमपीएस वारो मामलो त हुयो न हिकु, आइन खे मद्देनज़र रखी करे उन्हनि फ़ैसिलो न। मां उहो ई अर्ज़ु पियो कयां त हुन जुर्म कयो, उन जुर्म जी उनखे सज़ा मिली डी नोटिफाई। हा ठीकु आहे। हाणे तव्हां बियॉन्ड पंहिंजो फ़ैसिलो ॾिनो त इहे वोट काउंट कान थींदा। जेकॾहिं वोट काउंट न थींदा, इहो ई सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो जंहिंजे करे उनजा 20 वोट काउंट कान थिया। मसइलो इहो ई आहे त जॾहिं तव्हां हिकिड़ो जुर्म थियो उनजी सज़ा उन्हनि खे ॾेई छॾी, डी नोटिफाई करे छॾियो, त पोइ तव्हां इहो फ़ैसिलो छाजे लाइ ॾिनो त इहे वोट काउंट न थींदा? हाणे हिते अची वियो अभाम त जॾहिं उहे वोट काउंट न थींदा त हिते बि पार्टी हेड लिखी ॾेई छॾियो आहे इहे वोट काउंट न थींदा। हाणे जजमेंट में जेको जॾहिं बियॉन्ड कयो आहे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, हाणे चए थी त असां इहो किथे लिखियोसीं त पार्टी हेड आहे या पार्लिमानी लीडर आहे। ॾिसो इहो हुयो 63 जेकॾहिं तव्हां पढ़ो उन में पार्टी हेड क्लियर कट लिखियलु आहे। अच्छा। हा, पर उनजी वरी जेकी हिकिड़ी ॿी सेक्शन आहे उन में थ्रू पार्लिमानी लीडर वो जस्टिस एजाजुल हसन साहब पाण बि मञियो त पार्टी हेड जी वाकई में अहमियत आहे। मसइलो इहो आहे न त हाणे ॿई शयूं आहिनि। हाणे मां त हिकिड़ी आवाम खे सम्झाइण लाइ हिकिड़ी जनरल हिकिड़ी ॻाल्हि कई, छो जो ज़ाहिर आहे मां लॉ जो स्टूडेंट न आहियां। मां त हिकिड़ी ॻाल्हि कई त हिकिड़ो जॾहिं जुर्म थींदो आहे त उनजी सज़ा हूंदी आहे न। त जिन मेंबरनि इहो जुर्म कयो हो तव्हां उन्हनि खे इन हद ताईं सज़ा ॾेई छॾी हुई त हीउ डी नोटिफाई थी विया, पर तव्हां पंहिंजी जजमेंट में बियॉन्ड विया हो। तव्हां चई छॾियो त इहे वोट काउंट न थींदा। हाणे इहा उहा पिली आहे जिते हिननि पिली वरिती आहे डिप्टी स्पीकर सूरी। पोइ अदालत पे चए थो न डिक्लेयर छो न कयो? डिक्लेरेशन ॾींदा आहिनि न। जॾहिं आर्टिकल 63 अॼु अदालत में ॻाल्हि थी आहे त आर्टिकल 63 चवे पियो त रुकन पार्लिमानी पार्टी जी हिदायत ते जेकॾहिं अमल नथो थिए त उनजे ख़िलाफ़ डिक्लेरेशन ॾिनी वेंदी आहे। ॾिसो इहे आहिनि प्रोसीजर। त डिक्लेरेशन छो न ॾिनी वई हुई? बाक़ाइदा डिक्लेयर कयो वञे। डी नोटिफाई करण जे लाइ वेंदा त इहो आहे उनजो वरी प्रोसीजर आहे त हिनखे हेतिरनि ॾींहंनि जो शोकास ॾींदा, उन खां पोइ मीटिंग थींदी आहे। ॾिसो इहे त हाणे हो बि काफ़िली वारा बि चवंदा त असां पार्लिमानी पार्टी जी मीटिंग घुराई न। उन वक़्तु जॾहिं हिननि घुराई त उन वक़्तु सोशल मीडिया जी पब्लिसिटी कई। हींअर त हू चई रहिया आहिनि न त इहे उन्हनि जे चवण सां ऐं साबित करण में फ़र्क़ु आहे न। मसइलो उहो बि वरी ज़ाहिर आहे जॾहिं दलाइल ईंदा या उन्हनि जा वकील या उन्हनि जा वकील इहे वञी ॿुधाईंदा। उन खां पोइ असां हिकिड़ी जनरल ॻाल्हि करे रहिया आहियूं त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो इहो कमी न हो जो पॉलिटिकल केसनि में हिकदमि टंगड़ आहिनि वञी पंहिंजी। तव्हांखे विच में न जमा से पोइ त ॻाल्हि ख़तम थी वई न जेकॾहिं विच में न अचनि। पर हाणे मामलो सफ़ा अॻिते निकिरी चुको आहे, कशीदा थी वियो आहे। हर पॉलिटिकल पार्टी जी पिटीशन खे हिननि खे रिजेक्ट करणु घुरिजे आहे त तव्हां डायरेक्टली सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में छाजे लाइ आया आहियो? तव्हांखे वञणु घुरिजे मुतलका कोर्ट में यानी हाई कोर्ट में। हाई कोर्ट में जेको बि केस हलणो आहे उहो हले। उन खां पोइ जेको बि हारे उन मां इहो उनजो कमु आहे त वञी अपील फाइल करे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में। इहो आहे स्ट्रेटेजी हिकिड़ो जेको लॉ जो दायरेकार ठहियलु आहे। हिते बदकिस्मती सां मूं जमाली साहब डोंट यू थिंक जेकॾहिं आला अदालतूं एंटरटेन न कनि अहिड़नि केसिस खे त अञा वधीक मसइला पैदा थींदा? जो हू सोशल मीडिया बि मॉनिटर करे रहिया आहिनि त असांजे बारे में केरु छा थो चए? मीडिया बि ॾिसी रहिया आहिनि त असांजे बारे में केरु छा थो चए? इहो जज जो कमु ई न आहे। दुनिया में जज आइसोलेट हूंदा आहिनि जज। इन ई करे हुननि खे दावतनि में अलाउड न हूंदो आहे, हुननि खे कंहिंसां मिलणु अलाउड न हूंदो आहे। जज जो जेको फर्ज़ मनसबी आहे पर इहे अहम मामलो हुयो पंहिंजे बारे में ख़बर न कान थो ॾे। असां इहो त शुरू खां वठी ग़लति पियो थिए। मां इहो नथो चवां त ही बेंच ग़लति या हू बेंच ग़लति। असां चवंदा त शुरू खां ई सुप्रीम कोर्ट जो जेको रवैयो एग्रेसिवनेस जो आहे इहो न हुजणु घुरिजे कंहिं बि इशू में, छो जो इहो सुप्रीम कोर्ट जो कमु न आहे। जेकॾहिं कंहिंखे कंहिं बि मामले ते एतिराज़ आहे त उहो मुतलका हाई कोर्ट वञे। मुतलका हाई कोर्ट जेको बि फ़ैसिलो ॾिए उन खां पोइ इहो आहे अपीलेंट फोरम।
हिते आहे त बसि तव्हां रजिस्ट्रार वञी पिटीशन फाइल कयो ऐं जज फटाफट जेके न, तयार जमाली लॻा साहब, पिया सुप्रीम कोर्ट ईअं लॻे थो गाॾियुनि में ॾिसो, वेठा सुप्रीम आहिनि कोर्ट ऐं पाण कोर्टुनि में पहुची था एक्नॉलेज वञनि कंदो रहियो आहे न त पार्लियामेंट जे ग़लति अफेयर्स थो में करे नाहे इंटरफेयर करणो, पाण कंदो रहियो आहे, Acknowledge ठीकु आहे। करे- acknowledge उन करे खां थो, बाद में अमल सियासी नथो करे। पार्टीज़ पाण घसीटनि थियूं उन्हनि खे न अफेयर्स में, पाण वञी करे जॾहिं वॾे तव्हां में वॾियूं मोकिलियो- सियासी पार्टीज़ जेको आहे पाण तव्हां- वञी तव्हां करे उन्हनि खे मोकिले उते ॾींदा बीहनि न। थियूं, पिटीशन्स कहिड़ो दर्ज थियूं आसान ॾियनि। तरीक़ो हो जेकॾहिं कंहिं रजिस्ट्रार वटि पिटीशन ऐं ज़रूरत कहिड़ी हुई जुमे जो 8 बजे 10 बजे ऐं सियासी पार्टीज़ पाण आला अदलिया खां मुतालबात कनि त कीअं न हू जवाब ॾींदा, जेकॾहिं हू फौरन सां न करे त मसलो ई ख़तमु। पॉलिटिकल पार्टियूं मुतालबा कंदियूं ऐं जेकॾहिं हू न बि कनि त ही त सियासी पार्टीज़ विढ़ी नास थियनि जवानी साहब, डोंट यू थिंक कीअं हल करे सघंदा मामला? सियासी पार्टियुनि जो कमु विढ़ण आहे, उहो आवाम जी सतह ते बि विढ़ंदा पर आहिनि, उन जो वोट लाइ बि विढ़ण जो विढ़ंदा आहिनि। जेको ॾिसो, इहे कॉन्सिक्वेंसेस शयूं आहिनि थियूं। अवाम खे भुगतना तव्हां था पवनि। वरी पोइ असां हिस्ट्री ते अचूं हाणे त ॾिसो, ऐं जनरल ॿियो ही अयूब जे मामलो दौर छा में छा एतिरो थियो, सीरियस जनरल आहे, ज़या जे दौर में हिते छा असीं न थियो, महांगाई जनरल पई ज़िया था जे दौर में ॻाल्हि छा कयूं, थियो, न कुझु। जनरल मुशर्रफ जे दौर में छा थियो, मगर इहे पॉलिटिकल पार्टियूं इहे सभु उन्हनि जा पंहिंजा नज़रिया आहिनि, उहे या त विढ़ंदियूं। पोइ एतिरो इहो जो कमु उछालनि आहे, न। अदालतुनि जो कमु थोरी आहे उन झेड़े में विच में अचणु। अदालतुनि जो इहो कमु हूंदो आहे त जेकॾहिं को उन्हनि वटि प्रॉपर तरीक़े सां पिटीशन, लफ़्ज़ प्रॉपर ऐं इन करे इस्तेमालु थो कयां त डायरेक्ट सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में पिटीशन न थींदी आहे। हे ग़लति रवाज विधो वियो आहे असांजे मुल्क में, त जेको बि वञे सुप्रीम कोर्ट में डायरेक्ट कोई इन शइ खे डिनाय नथो करे, इहा शइ हले पई, प्रोसीजर सफ़ाक ते निकिरी वियो आहे। कंहिं जेकॾहिं ग़लति रवायत, इफ्तिखार चौधरी जेकॾहिं ग़लति रवायत हिन मुल्क में विझी वियो आहे त छा सभु जज हुनखे फॉलो कंदा? मसइलो इहो ई आहे त रवायतूं तव्हां ग़लति विझी छॾियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां साकिब निसार जूं तव्हां जेकॾहिं हाणे जेके वीडियो या हुनजा रिमार्क्स अचनि था, अदालतुनि में जेको आहे चवनि था त 5 MP जेको आहे मां हुननि जा नाला करे छॾींदुमि, पाकिस्तान मुतनाज़ा रहिया आहिनि, हुननि जी क्रेडिबिलिटी ते सवाल बि उथिया आहिनि। मसइलो इहो ई आहे त असां अदालतुनि खे बि ख़राबु करे छॾियो आहे। हाणे अदालत कंहिंजे पहिरियों बि अदालतुनि जा फ़ैसिला यकीनन फ़ैसिलो जेको हूंदो आहे कंहिंजे हक़ में थींदो आहे, कंहिंजे ख़िलाफ़ थींदो आहे, ईअं थींदो आहे न। ठीकु आहे जमाली पर साहब, अदालतुनि ते इन क़िस्म जी तनक़ीद न थींदी हुई, जजनि ते इन क़िस्म जी तनक़ीद न थींदी, छो जो हाणे त इदारनि ते बाक़ाइदा साबित कंदा हुया पंहिंजे किरदार पॉइंट आउट करे हाणे जजनि सवाल पंहिंजो उथारियो पियो किरदार वञे। अहिड़ो करे छॾियो आहे जो को उन्हनि ते यकीन करण लाइ तयारु कान्हे। हाणे थोरी देरि अॻु में जेकॾहिं तव्हां ट्विटर ॾिसो ऐं जॾहिं इहो फुल कोर्ट जो रुॻो वियो आहे त PTI सफ़ा जेको आहे सोशल मीडिया ते इन फुल कोर्ट जे बारे में अगेंस्ट हुन जा तव्हां सभिनी वर्करनि जा मैसेजिस ॾिसो। उहे नून लीग बि हाणे ॾिसो मूंखे लॻे जजिस जे थो ख़िलाफ़ अंदरि वेही जॾहिं पंहिंजे चैम्बर में वेठा हूंदा इल्ज़ाम हणनि पिया PTI वारा नून लीग ते त ट्विटर ते ॾिठो हूंदो त छा वरी मुहिम टॉप हलाई। ट्रेंड असांजे ख़िलाफ़ थी वियो आहे, वरी अची पंहिंजी ॻाल्हि खां फिरी आहे। हालांकि पहिरियों तव्हां रिज़र्व करे विया, तव्हांखे हिकिड़ो फ़ैसिलो ॾियणो हो त आया फुल बेंच ठहंदी या न ठहंदी, तव्हां अचो आहे कोर्ट में, तव्हांखे रिजेक्ट करिणो अच्छा आहे। चलो जमाली साहब, लेट्स से त सुप्रीम कोर्ट चई छॾियो त हू इन्हनि अफेयर्स में इंटरफेयर नथो करे, त छा तव्हांखे लॻे थो असांजी पॉलिटिकल पार्टीज़ एतिरो सेन आहिनि जो ही अहिड़ा मामला जेके आहिनि पाण में सुलझाए सघनि? ऐं हिन वक़्तु जेको मुल्क हालात मां गुज़रे पियो, मुआशी गैर यकीनी जेका एग्ज़िस्ट करे पई, ऐं ही मामिलो जेकॾहिं ही हाई कोर्ट में दर्ज कनि हा या पाण वेही करे हल कनि हा या जेकॾहिं होॾे अपील दर्ज न बि कराइनि हा, त डू यू थिंक हे एतिरा आहिनि क़ाबिल ही सियासी पार्टीज़ जो हल करे सघनि अहिड़नि मामलनि खे? ही बि त वञी करे हुते पहुचनि था न। ॾिसो, असां इहो ई था चऊं त कोर्ट्स जो इहो कमु न हुयो न। जेकॾहिं का कोर्ट वञे थी त मां त ॾाढो हिकिड़ो सिंपल तरीक़े सां सम्झाइण जी कोशिशि कई त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान डायरेक्ट काई पिटीशन रिसीव न करे, उनजो इहो डोमेन ई कान्हे। जंहिंखे बि वञिणो आहे, पॉलिटिकल पार्टियूं या को बि माण्हू जॾहिं मुतासिर थींदो आहे त उहो मुतलका कोर्ट वेंदो आहे न। असां उहे अर्ज़ था कयूं त इहो ई मसइलो आहे त एंटरटेन न थिए। असां इहो ई था चऊं त सुप्रीम कोर्ट जी सुप्रीमेसी तॾहिं ई बहाल थींदी जॾहिं कंहिं बि पार्टी, असां इहो नथा चऊं त PTI जी या पीपल्स पार्टी जी या नून लीग जी या कंहिं बि ABCD जी, असां जनरल हिकिड़ी ॻाल्हि करे रहिया आहियूं त काई बि डायरेक्टली पिटीशन सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में एंटरटेन न थियणु घुरिजे। इहो जजनि जो कमु आहे त का बि पार्टी जेकी बि उते पिटीशन खणी अचे उनखे रिजेक्ट करे ऐं चए त मुतलका अदालत वञो। अदालत जी इज़त थींदी, इन सां ई हिकिड़ी न्यूट्रलिटी क़ाइमु थींदी, छो जो फ़ैसिलो सभिनी पार्टियुनि लाइ बराबरि हूंदो। सो यानी अवां चओ था हिन वक़्तु हुकूमत इता जेको जजिस जी न्यूट्रलिटी ते सवाल उथारे थो दुरुस्त आहे, उनजो मुतालबे उथारे न। पोइ फुल कोर्ट, अच्छा हाणे छा थियणु खपे? व्हाट नेक्स्ट? फुल कोर्ट में ज़ाहिर हिमायत में वेंदा ही 17 जज हूंदा आहिनि। अच्छा वरी मज़ेदार ॻाल्हि तव्हांखे आउं ॿुधायां, जी जी, हे जेको रिमार्क्स ॾिनो आहे जस्टिस एजाज़ साहब, हुन छा चयो आहे त तव्हां पंहिंजी मर्ज़ी जा माण्हू बेंच में आणंदा चाहियो। इट मीन्स त बेंच में हाणे तव्हां जेके वेठा आहियो ॿिए जी मर्ज़ी जा आहियो, यानी हुन पंहिंजा रिमार्क्स आहिनि जस्टिस एजाज़ुल हसन जा। हाणे इन माण्हू खे सुप्रीम कोर्ट जो जज हुजणु घुरिजे जेको इन क़िस्म, यानी तुंहिंजी बेंच में ॿिया जेके जज आहिनि, इट मीन्स हू कंहिं ॿिए जी पार्टी आहिनि, यानी पाण पंहिंजे रिमार्क्स जे ज़रिए हू इम्प्रेशन क्रिएट करे रहियो आहे त ॿी बेंच में ॿिया जज अची वेंदा ऐं जिन सां हिननि खे ख़तरो हूंदो। ॾिसो, जज जा जेके रिमार्क्स जेके हूंदा आहिनि उहे ॾाढा सेंसिटिव हूंदा आहिनि। जस्टिस एजाज़ुल हसन खे यानी पंहिंजे सुप्रीम कोर्ट जे ॿियनि जजनि ते एतबार कान्हे ऐं हुन इन क़िस्म जा रिमार्क्स ॾिना आहिनि
मूंखे त वॾो अफ़सोस थियो हुन जा इहे रिमार्क्स ॾिसी करे त हू टू यू यानी कि तूं पंहिंजे ॿिए जज जे बारे में ई रिमार्क्स ॾेई रहियो आहीं त उन्हनि खे पंहिंजी मर्ज़ी जा माण्हू खपनि हिन में, यानी जज जेको आहे कंहिं ॿिए जी मर्ज़ी जो माण्हू आहे, इन जो मतिलबु त तव्हां कंहिं ॿिए जा माण्हू आहियो। हाणे इहा आहे क्रेडिबिलिटी रही जजनि जी, त जज जेके आहिनि उहे साबित इहो करे रहिया आहिनि त के जज कहिड़ी पार्टी सां वाबस्ता आहिनि, के जज कहिड़ी पार्टी सां वाबस्ता आहिनि। हाणे इन जे करे सुप्रीम कोर्ट जी जेकी हैसियत आहे पाकिस्तान में हिकु ज़मानो पर जमाली साहब लेट्स से अगर ही ॻाल्हाइण जी ताक़त कान सुप्रीम कोर्ट अॼु फ़ैसिलो ॾे हां ऐं फ़ैसिलो जेको आहे पीटीआई जे हक़ में अची वञे त छा इहो सही न रहे त नून लीग फ़ैसिले खे ॿुधी वठे, हुकूमती इदाद फ़ैसिले खे ॿुधी वठे ऐं पोइ फ़ैसिले ते तनक़ीद करे या उन खां बाद में जेको आहे पाण ॿुधाए रहिया आहिनि त उहो पार्टी आहे। इन क़िस्म जा जज जा जेके रिमार्क्स आया पर उहे जज सवाल था कनि न त कल्ह बि असां तव्हांजो फ़ैसिलो ॾिनो हुयोसीं, अॼु कहिड़ो मसइलो आहे? तूफ़ान अची वेंदो जेकॾहिं 17 रुकनी बेंच ठही वञे ऐं उहो फॉर एवर हिकिड़ो फ़ैसिलो ॾेई छॾे, पर हू चवनि था तमामु घटि केसिस में थींदो आयो आहे माज़ी में। जेकॾहिं जज जो इंट्रस्ट न आहे त छो थो मुतनाज़ा बणिजे? भई सुप्रीम कोर्ट जा न पर हुननि फुल कोर्ट वारी ॻाल्हि खे रद्द बि त न आहे कयो न, हू चवंदा त असीं फ़ैसिलो कंदासीं ऐं वधीक कानूनी वज़ाहत जी ज़रूरत आहे। रिज़र्व करण जो जॾहिं तव्हां हिकिड़ो चई छॾियो त हीअ फलाणी शइ रिज़र्व आहे ऐं असीं 1.5 कलाक खां पोइ या कलाक खां पोइ अची असां फ़ैसिलो ॿुधाईंदासीं त उन ते वरी कमिट्स कान थींदा आहिनि, वरी दलाइल कान थींदा आहिनि। हमेशह हीअ त हिननि जी मर्ज़ी आहे न जेको चाहे करणु, उहो ई आहे त झंग जा बादशाह आहिनि जेको वणेनि चवनि असां त हाणे हिननि जा ग़ुलाम आहियूं, जेको चवंदा ज़ाहिर असां चवंदासीं ठीकु आहे। मसइलो इहो आहे त सुप्रीम कोर्ट पाण खे मुतनाज़ा हरूभरू बणाए रही आहे, इहे जज पाण खे हरूभरू मुतनाज़ा बणाए रहिया आहिनि, न बणाइणु घुरिजे। असां इहा अर्ज़ु था कयूं त सुप्रीम कोर्ट हिन पाकिस्तान जो अदालती इंसाफ़ ॾियण जो सभ खां वॾो इदारो आहे, उनखे पंहिंजी न्यूट्रलिटी बरक़रार रखणु घुरिजे। अच्छा, पोइ हिन मामले खे उलझाए केरु रहियो आहे, सियासी पार्टीज़ या अदलिया अदालतूं? ॾिसो ही फ़ैसिलो ॾियनि न, असां त चवंदा त हार जीत कंहिंजी बि थिए उन सां त को फ़र्क़ु कान थो पए न, कानून आइन जेको चए थो उहो करणु। हार जीत जंहिंजी थिए उहो सियासी पार्टीज़ बि त क़बूलण जे लाइ तयार न सियासी पार्टी भले न क़बूले। ॾिसो पहिरियों बि त हज़ारे फ़ैसिला ॾा थिया आहिनि न, नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ु फ़ैसिलो आयो, अॼु ताईं नून लीग मञी आहे छा? भुट्टे साहब खे फांसी ॾेई वई, अॼु ताईं उन ते छा थियो आहे? कहिड़े जज खे हिननि वरी फांसी ते चढ़ायो त बाबा? पर हुकूमत इताद त अच्छा पीडीएम जे सरबराह त वाज़े तौर ते चई छॾियो आहे त हीअ जेकी टे रुकनी बेंच आहे इन मां असीं इंसाफ़ जी तवक़ा नथा रखूं। इहो ई त मसइलो आहे। मां इहो ई हिननि जे पंहिंजे रिमार्क्सनि, हिननि जे पंहिंजे किरदारु, हिननि जे पंहिंजी एॾी एमरजेंसी, इहे शकूक व शुबात था क्रिएट कनि न। असां बि पर सियासी पार्टी से तव्हां छा कमेंट कंदो? हुननि जे हक़ में फ़ैसिलो अचे थो त दे आर वेरी सियासी पार्टी चए थी त भाई तूं सैयद मुज़फ़र हुसैन शाह खे छो न घुरायो, तूं कासिम सूरी साहब खे छो न घुरायो, ऐं तूं पंजाब जे डिप्टी स्पीकर खे छो घुरायो? त इहो सवाल ग़लति त कान्हे न। मां इहो ई चवां थो त इंसाफ़ बराबरि साॻी बेंच हुई। इनखे जॾहिं सुप्रीम, मां चवां पियो त आइन जे एतबार सां सेनेट ऑफ पाकिस्तान हिन मुल्क जो सभ खां वॾो इदारो आहे। त हाणे उन जे तूं स्पीकर खे या उन वक़्तु चेयरमैन जेको हुयो मुज़फ़र शाह, उनखे छा लाइ न घुरायो? ऐं वरी उन खां पोइ अचूं त वरी क़ौमी असैम्बली जेको आहे सभ खां वॾो इदारो आहे कानून साज़ी जो, उनखे तूं उनजे डिप्टी स्पीकर खे छाजे लाइ न घुरायो? त हाणे इहे आहिनि उहे शकूक शुबात जिनखे उन्हनि खे मुख़्तलिफ़ जमातुनि खे ॻाल्हाइण जो मौक़ो थो मिले। असां इहो ई अर्ज़ु करे रहिया आहियूं त इहो तव्हांजो कमु न आहे जो तव्हां डायरेक्टली जंप लॻायो कंहिं पॉलिटिकल मामले में। इहो कमु आहे जेकॾहिं कंहिंखे एतिराज़ु हुयो, इन इलेक्शन ते बि कंहिंखे एतिराज़ु हो त इन जो प्रोसीजर हुयो, हाई कोर्ट वञे हा, पंहिंजी जेको बि केतिरा फ़ैसिला हींअर पीटीआई जे हक़ में हाई कोर्टनि मां अची चुका आहिनि। अहिड़े तरीक़े सां कई फ़ैसिला नून लीग जे हक़ में आया आहिनि, कई फ़ैसिला पीपल्स पार्टी जे हक़ में आया आहिनि, कई फ़ैसिला हिननि जे ख़िलाफ़ु थिया आहिनि। प्रोसीजर आहे। मां चवां पियो त प्रोसीजर खे तोड़णु न घुरिजे। जेको हिकिड़ो प्रोसीजर आहे त हाई कोर्ट वञे, जंहिंजे ख़िलाफ़ु फ़ैसिलो अचे उनखे इहो इख़्तियार हुजे, सुप्रीम कोर्ट वञे, बसि ख़तमु। असां चऊं था त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे हिकु दफ़े इहो फ़ैसिलो करिणो पवंदो त छा हू हर पिटीशन खे डायरेक्ट इंटरटेन करे, त बाक़ी कोर्टूं बंदि करे छॾनि न। पोइ हाई कोर्टुनि जी ज़रूरत कहिड़ी आहे? जेकॾहिं हर फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे डायरेक्ट पिटीशन ते या कंहिंजी दरख़्वास्त ते इंटरटेन करिणो आहे त पोइ बाक़ी कोर्टूं बंदि करे छॾनि, चवनि बसि असां वेठा आहियूं। ऑफिशियल तरीक़े सां इहो सवाल कोर्ट्स ते केरु उथारींदो त सुप्रीम कोर्ट जेको आहे छो उथी त रहिया आहिनि सभु सवाल। हे एॾी बेइज़ती, एतिरी बदनामी, एतिरी मुतनाज़ा ही छो थी रहिया आहिनि? हे इन ई करे त थी रहिया आहिनि। त असां इहो ई असांखे इहा तकलीफ़ पॉलिटिकल पार्टीज़ न थी रही आहे। पाकिस्तान असांजो सभ खां मोहतरम इंसाफ़ जी फ्राइमी जो इदारो आहे। असांखे इहा ई तकलीफ़ थिए थी। छो त पार्टी जी जेकर एॾो ॻाल्हियूं ॿुधनि आवाम जी जेको इदारनि ते कहिड़े क़िस्म जी तवक़ा? ॾिसो हाणे मिसाल जे तौर ते हाणे ही एतिरो मसइलो मुतनाज़ा थी वियो। हाणे जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जा 3 रुकनी बेंच ॾेई बि छॾे त को मञींदुसि? फ़ैसिलो न मञींदा, चवंदा हुआ लार्जर बेंच में वेंदासीं, असां अपील फाइल कंदासीं। अपील जो बि त टाइम आहे न, 3 महीने। इहो त न आहे त सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾेई छॾींदी, उन ते इम्प्लीमेंटेशन थी वेंदी। हाणे मसइलो इहो आहे, हिकिड़ो सिंपल ॻाल्हि आहे त हीअ पंहिंजो पाण खे कंट्रोवर्सी में छो था विझणु चाहिनि?
हिकिड़ी शइ हिन में अच्छा जमाली साहब इन ही सियासी ये जेकी इंस्टेबिलिटी आहे इन जे करे मईशत ते जो भी जेको बुरो हाल लगो पियो आहे डॉलर वधंदो पियो वञे उहा तकलीफ़ असां न मीडिया उन ते खैर रिपोर्ट त करे पई पर असांखे सभ खां वधीक आहे उहा तकलीफ़ हिकिड़े माण्हू जी इन्हनि खे ॻाल्हि सम्झ में आख़िर छो न पई अचे इन अनसर्टेनिटी त के सॉल्यूशन जी तरफ़ ते वञनि खुदारा मुल्क जो हाल बुरो थी रहियो आहे इहो ई मसलो आहे त अॼु बि डॉलर जो रेट वधी वियो जी 232 ते पहुतो आहे 232 त इंटर बैंक आहे न जेकॾहिं तव्हां लोकल वठण वञो त 240 245 में मिली रहियो आहे मसलो इहो मुसीबत इहा ई आहे त असां रिजर्व्स आहिनि एतिरा इकोनॉमी तौर ते कमज़ोर थी विया आहियूं ऐं पंहिंजी हिकिड़ी कुर्सी जे ख़ातिर ॾिसो मां त पहिरियों इमरान खान साहब चवनि था श्रीलंका जे वेझो आहियूं दुरुस्त पे फरमाइनि हू त पहिरें ॾींहं खां इहा ॻाल्हि करे रहिया हुनजी त ख़्वाहिश आहे न जॾहिं खां त गवर्नमेंट टुटी आहे पोइ ॻाल्हि करे रहिया आहिनि आइडियल मूंखे लॻे थो त श्रीलंका आहे इमरान खान त पहिरें ॾींहं खां माण्हुनि खे ॾिसो न हर तकरीब में चवंदो आहे रोडनि ते पर इमरान खान टफ टाइम त ॾेई रहियो आहे न कोलिशन गवर्नमेंट खे सही रहियो आहे न मसलो इहो आहे त हुनजो त कमु इहो ई आहे त हू पाकिस्तान खे श्रीलंका ॾिसण थो चाहे ऐं इहा हुनजी ख़्वाहिश इंशाअल्लाह अल्लाह पर ईअं असीं जमाली साहब कंहिंजे लाइ कीअं चई था सघूं हाउ कैन चेयर आहे हू पाण ऐलान करे रहियो आहे असां हुनजे जुमलनि खे कोड करे रहिया आहियूं असां त कारकर्दगी खे ॾिसी करे चवे पियो हर दफ़े फॉरेन रिजर्व्स हूं इस ना घटि आहिनि ॾींहंनि खां पोइ चए थो त श्रीलंका पाकिस्तान बणिजी वियो आहे भई छो बणिजी वियो आहे पाकिस्तान 3 करोड़ मुल्क जो आवाम जो मुल्क आहे को मज़ाक मुल्क आहे जा एटमी टेक्नोलॉजी जो मुल्क आहे पर श्रीलंका का इकोनॉमी असांजी वधीक आहे जी जेके ख़्वाहिश आहे उहो इहा ई आहे त मुल्क जी मईशत एतिरी ख़तम थी वञे जो श्रीलंका ई बणिजी वञे श्रीलंका छा आहे मक़सद अनारकी आहे न वो बार-बार श्रीलंका के छला कोड करे यानी हुकूमत इत्तेहाद जेको आहे मुल्क जे हक में बीठो आहे उन्हनि जी नियत साफ़ आहे इहो ई मसलो आहे त हिकिड़े माण्हू पंहिंजी कुर्सी लाइ ॾिसो कुर्बानी केरु ॾींदो आहे सियासी लीडर हमेशा जेकॾहिं त हिते त असांखे कोई सियासी लीडर कुर्बानी ॾींदे नज़र नथो अचे जमाली साहब न सभिनी ॾिनी आहे मां त तव्हां हिस्ट्री ॾिसो त इन मौजूदा हुकूमत जी ॻाल्हि करे 8 महीननि में बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत वई 3 सालनि में नवाज़ शरीफ़ जी वई वरी 3 सालनि में पीपल्स पार्टी जी वई वरी 3 सालनि में नवाज़ शरीफ़ जी वई जला वतन थियो सभु कुझु थियो इन क़िस्म जी तहरीक हलाई कंहिं मसलो इहो आहे त इमरान ख़ान हिन मुल्क में हिकिड़ो वाहिद लीडर अहिड़ो पैदा थियो आहे जेको पाण खे सम्झे थो त इस्लाम जो सभ खां वॾो मां लीडर आहियां पाकिस्तान जो त आहे ई हाणे हू सम्झी रहियो आहे त जेको मां चाहियां थो यानी हुनजी ख़्वाहिश इहा आहे त आर्मी चीफ हुनजी मर्ज़ी जो हुजे चीफ जस्टिस हुनजी मर्ज़ी जो हुजे 2/3 अक्सरियत हुजे हू हिन मुल्क जो बादशाह बणिजी वञे इहा हुनजी ख़्वाहिशूं आहिनि जंहिं ख़्वाहिशुनि जे तहत हू हिन मुल्क खे सत्यानाश करे रहियो आहे ऐं सोशल मीडिया जे करे ख़ासि तौर ते हू एतिरी अनारकी फैलाइणु चाहे थो त ही वाकई हू हुनजी ख़्वाहिश आहे त अफ़रा तफ़री फैले बार बार श्रीलंका जो तूं हवालो छा हर ट्वीट तव्हां हुनजो खणो त असां श्रीलंका जे वेझो पहुची विया आहियूं सियासी स्टेबिलिटी अचणु तमामु ज़रूरी आहे ख़बर कोन आहे त ही पार्टीज़ जेको आहे कॾहिं हिकु पेज ते वेहंदियूं गुज़िरियल हफ़्ते ई आउं राणा सनाउल्ला साहब खे ॿुधी रही हुयसि हू चवनि पिया त इमरान ख़ान साहब खे असां सां वेहणो पवंदो मुल्क जी भलाई जे लाइ सो लेट्स सी नाज़रीन त ईंदड़ ॾींहंनि में छा थो थिए ऐं फ़िलहाल त ज़ाहिर आहे समूरे मुल्क जूं नज़रूं जेके आहिनि हिन वाहिद फ़ैसिले ते आहिनि त हीउ फ़ैसिलो छा पियो अचे हुकूमती इत्तेहाद जे जो जेको मुतालबो आहे फुल कोर्ट जो उनखे सुप्रीम कोर्ट कीअं एंटरटेन कंदो या न जीअं त अॼु पाण ई सुप्रीम कोर्ट ना इहा ॻाल्हि अची वई त फुल कोर्ट ते फ़ैसिलो थींदो या न इन जे हवाले सां कुझु चई न पियो सघिजे सो लेट्स सी त छा थिए पियो अपडेट्स असांखे मिलंदियूं रहनि पियूं इंशाल्लाह मुलाक़ात थींदी सुभाणे जेके बि अहम डेवलपमेंट्स ईंदियूं उन ते असीं वरी तबसरो वठंदासीं जमाली साहब खां सो सी यू टुमॉरो इंशाल्लाह पंहिंजो तमामु ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़।